सिंध तरक़ी पसंद पार्टी सॼी सिंध जे अंदरि 13 मई ते ऐलान कयो हो त असां सॼी सिंध में एहतजाज कंदासीं, पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। सिंध में पाणी जी खोट आहे। मां त इहो चवंदुसि त सिंध में जेकॾहिं जे पाणी आहे त उहो ज़रदारी माफ़िया लाड़ में तव्हां ॾिसो त अली हसन ज़रदारी समूरो पाणी ज़बरदस्ती खयूं थो वञे। नवाबशाह में अहिड़ी तरह सॼी सिंध में जेको रहियो कयो पाणी आहे उहो जागीरदार खयूं था वञनि ऐं ग़रीब माण्हू खे ॾींहों ॾींहुं ग़रीब कयो थो वञे। ऐं शहरी आबादियुनि में हिननि हिकिड़े पासे पाणी बंदि कयो आहे, ॿिए पासे बिजली बंदि करे सिंधी अवाम जो क़त्लेआम शुरू कयो आहे त जीअं माण्हू ॿूसाटिजी ऐं गर्मियुनि में मरी वञनि। उन लाइ अॼु असां हिन प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं। हीअ असांजो एहतजाज इनशा अल्लाह त वसी रहंदो ऐं हिन जदोजहद असां वसीतर खणी वेंदासीं। जेकॾहिं सिंधू दरिया असां इंसाफ़ न कयो वियो त असां जदोजहद जारी रखंदासीं। तव्हां ॾिसो त हीउ समुंड सॼो ठटो ज़िले जो अधु ठटो ज़िलो ॾिरकाए वियो आहे। जेकॾहिं समुंड में पाणी जी छोड़ न थींदी त मां सम्झां थो त कराची समेत हीउ ठटो सॼो समुंड थी वेंदो। सिंध जिंदाबाद, इनकलाब।